बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम दोस्त भाइरो बुज़ुर्गो जेतिरा बि मुंहिंजा दोस्त ऐं बुज़ुर्ग ॿुधो था सभिनि दोस्तनि खे भाउरनि खे अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मुंहिंजा साईं सभ खां पहिरियों त मां तव्हांखे गुज़ारिश कंदो हलां त राति खां वठी हीउ इशू हिकिड़ो हले पियो त जंहिंमें वकील उबैदुल्ला घोटो साहिब जी न्याणी वारो जेको इशू हले थो पियो, सो हुनजे लाइ मां सभ खां पहिरियों त हिन अमल जी मज़म्मत कयां थो। जंहिं बि इहो कुदो कमु कयो आहे मां हुन अमल जी मज़म्मत कयां थो। मुंहिंजो कंहिं लोफरनि सां या कंहिं धाड़िलनि सां या कंहिं बि क्रिमिनल माण्हू सां मुंहिंजो को वास्तो न आहे। बाक़ी रही ॻाल्हि आहे त उबैदुल्ला घोटो साहिबु असांजो सुठो दोस्त आहे, असांजो वकील आहे, भाउ आहे। सो वकील जो पेशो जेको आहे उहो कॾहिं कंहिं माण्हू जो वकील हूंदो आहे, कॾहिं कंहिं माण्हू जो वकील हूंदो आहे। उबैदुल्ला साहिब सां असांजी का दुश्मनी कोन्हे, अलाह न कंदो, अहिड़ी का ॻाल्हि न आहे। सो मां उबैदुल्ला साहिब जी न्याणी जी जेका आहे थी आहे मसइलो इन में मज़म्मत कयां थो। ऐं ॿियो इहो गुज़ारिश इहा कंदुसि त SSP साहिब खे गुज़ारिश कंदुसि त तव्हां ज़िले जा कमांडर आहियो, महिरबानी करे कोशिशि वठो ऐं उन में असांजी बि का ज़रूरत पवे तव्हांखे त असां बि हाज़िर आहियूं। ऐं छा आहे त मां कुझु बि हुजे कंहिं सां केतिरी बि मुंहिंजी दुश्मनी हुजे, हीउ त मुंहिंजो भाउ आहे उबैदुल्ला साहिब, पर मां न्याणी जे मामले में ईअं कॾहिं बि सोचे बि नथो सघां। या अलाह साईं मूंखे अहिड़ी गंदी सोच कॾहिं ज़हन में आणींदो बि न, ऐं मुंहिंजे ज़हन में एतिरी गुंजाइश बि कोन्हे जो अहिड़ी गंदी सोच मां कॾहिं पंहिंजे ज़हन में सोचां। छो जो मां पाण हिकु न्याणियुनि जो पीउ आहियां। मूंखे अलाह साईं न्याणियुनि जी रहमत सां नवाज़ियो आहे। मां अलाह साईं जा दर ते शुक्रमंद आहियां, अलाह साईं जा लख थोरा मूते जो अलाह साईं मूंखे पाण खे न्याणियुनि जी रहमत सां नवाज़ियो आहे। सो न्याणी कंहिंजी बि हुजे, न्याणी हूंदी आहे। ख़ासि करे मां त न्याणी जे मामले में उहो किरदारु अदा कंदो आहियां जीअं हिकिड़ो पीउ किरदारु अदा करे। सो हीअ उबैदुल्ला साहिब जी न्याणी न आहे, हीअ असां सभिनि जी न्याणी आहे। असां उबैदुल्ला साहिब सां गॾु आहियूं, असां उबैदुल्ला साहिब खे ख़ातिरी करायूं था त असां जेतिरे लाइक़ु आहियूं उबैदुल्ला साहिब तोसां गॾु आहियूं। असां हिन न्याणी जे मामले में तोसां गॾु आहियूं, छो त हीअ न्याणी तुंहिंजी न्याणी न आहे, असांजी न्याणी आहे। सो मां तमामु दोस्तनि खे हिकु दफ़ो ॿीहर वरी बि तव्हां जेके ॿुधण वारा आहियो उन्हनि दोस्तनि जो मां दिलि जे गहरनि सां शुक्रिया अदा कयां थो। तव्हां मूंखे ॿुधो था ऐं ॾिसो था ऐं मुंहिंजी ॻाल्हि खे मां उमेदु कयां थो त तव्हां सभु दोस्त मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झंदव ऐं सम्झण जी कोशिशि बि कंदव। ऐं उबैदुल्ला साहिब खे बि अर्ज़ु कंदुसि त साईं तव्हां बि मुंहिंजी ॻाल्हि खे उबैदुल्ला साहिब तव्हां मुंहिंजा भाउर आहियो। हीअ न्याणी सिर्फ़ु तव्हांजी न्याणी न आहे, मुंहिंजी बि न्याणी आहे। हीअ सिर्फ़ु तव्हांजी धीउ न आहे, मुंहिंजी बि धीउ आहे। छो जो मां पाण धीअनि जो पीउ आहियां, मां पाण न्याणियुनि जो पीउ आहियां ऐं न्याणियुनि जी रहमत सां अलाह साईं मूंखे पाण खे नवाज़ियो आहे। हीअ तव्हांजी न्याणी न आहे, मुंहिंजी न्याणी आहे। इनशाअल्लाह ऐं मां SSP साहिब खे ऐं वस वारनि अमलदारनि खे सभिनि खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे हिन में कोशिशि वठी हिन में महिरबानी करे उबैदुल्ला साहिब जी न्याणी लोफरनि खां वापसि कराई वञे। वॾी महिरबानी, तव्हां सभिनि दोस्तनि जो दिलि जे गहरनि सां मां शुक्रिया अदा कयां थो। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।